नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु सबको आफिस उमरकोट में वाघो वल्द पातो भील पंहिंजे पुटनि सां गॾु एहतजाज कंदे चयो त ॻोठ मठड़ियो क़चोली लाखो वल्द राहधण मोचारो वल्द सगेव لاکو वल्द अज़ीज ऐं ॿियनि मुंहिंजे थर जी 12 ॿनिन ते कब्ज़ो कयो आहे। कब्ज़ो माफिया खे पीपी जे एमपी खालिद सहराज सोमरो जी हिमायत हासिल आहे। इहो कब्ज़ो ख़त्म कराए असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। सैयद अब्दुर्रहमान शाह सबको न्यूज़ चैनल जे तरफ़ां ज़िले जो रिपोर्टर तव्हां सां मुखातिब आहियां। अॼु असां वटि हिकु थर जा ग़रीब मिसकिन अॿोज माण्हू आया आहिनि हिते पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइण। हुननि जो चवणु आहे त असां सां सरासर 72 माण्हुनि जो नाइंसाफ़ियूं आहिनि ऐं असांजो आफिस में बि केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। असां कुझु मोज़िज़ माण्हुनि वटि राज जे चङनि मठनि वटि असां वियासीं पर असांजी कंहिं बि दाद फ़रियाद कोन ॿुधी। इन लाइ करे असीं अॼु एहतजाज रिकॉर्ड कराइण आया आहियूं सबको जी आफिस ते त हीउ एहतजाज रिकॉर्ड ते रखियो वञे ऐं अॻिते असांजी जेको सो दां ॿुधी वञे ऐवाननि ताईं असांजी ख़बर हलाई वञे। इन जे लाइ करे असां हिननि खां मौक़ुफ़ वठंदासीं। हीउ तव्हांखे पाण मौक़ुफ़ पेश कंदा। चाचा तव्हां किथां खां आया आहियो? ऐं मठड़िया खां आयो आहियां। नालो वागहो आहे, तपो कपलोर क़चोली दे आहे। 12 ॿनिन ते लाखो सवमरो बिरादर सभु असां ते हमिलो करे वेठा आहिनि। 3-4 साल थिया आहिनि ऑफिसरनि वटि हर वियासीं असांजी दां के कोन थो ॿुधे। असांखे हक़ु मिले, असांखे ज़ुल्म आहे। असां वटि मज़बूत बि कागज़ असां वटि आहिनि त हुनजे लाइ करे असीं दायूं था करूं त असांखे हक़ु असांखे मिले। चाचा तव्हां कहिड़नि कहिड़नि चङनि मुड़ुसनि माण्हुनि वटि राज जे चङनि माण्हुनि वटि विया जिन तव्हां? वियासीं खान साहब मंज़ूर वटि वियासीं, थाणे ते वियासीं, तपेदार वटि वियासीं, पली साहिब तपेदार हुननि वटि बि असीं वियासीं पिया। असांजी हाउ पिया करनि पिया, असांखे कागज़ ॾियण लाइ बि तयारु कोन आहे। केतिरे टाइम खां कब्ज़ो तव्हांजी बनी रहिया? कब्ज़ो हाणे 4-5 साल थी विया आहिनि। 4-5 साल खां कब्ज़ो आहे। तव्हां DC ऑफिस में तपेदार वटि एप्लीकेशनूं दरख़्वास्तूं बीठियूं सभु तव्हां ॾिनो? सभु ॾिनो पर असांजी ॿुधे केरु कोन थो। हुनजे बावजूदि तव्हांजो केरु ॿुधण लाइ तयारु कोन आहे। असीं रड़ियूं करे वेठा आहियूं। हुनजे करे असीं रड़ियूं पिया करे बाबा मान अला जी असां जेको दां फ़रियाद करे गवर्नमेंट। कहिड़ा माण्हू आहिनि जिन 72 माण्हुनि जे चवण ते? लाखो सवमरो आहे, नबियो आहे, बेराब आहे, मोचारो आहे, मतारो आहे, खालद वारा हाजी खालद वारा बि इहो बि हुनजी पुठि भराई में वञे। असांजी दां केरु कोन थो ॿुधे। असीं दायूं करे किताब खणी किताब थाड़ा करे सभु खणी वियासीं पिया। खाता वाता केरु निहारंदा कोन थो चाहे। कुझु माण्हू हिननि जो इहे मौक़ुफ़ आहिनि त हिननि वटि बिल्कुलु गवर्नमेंट जे तरफ़ां ॾिनल अथॉरिटी मुताबिक़ जंहिं शइ जा वाली वारिस ही धणी पाण आहिनि। हिननि ॿिन्हिनि ते नाजाइज़ कब्ज़ेदार जेके वेठल आहिनि हिननि जो चवणु आहे त महिरबानी करे असांखे कब्ज़ो ख़ाली कराए ॾिनो वञे ऐं असांखे पंहिंजो हक़ु वठायो वञे ॾिनो वञे।